हिदायत कई वई। मटियारी में यो मामलो सामू आयो, जंहिंखां पोइ नौशर फिरोज़ ताईं इन जी जांच जो दायरो वधायो वियो ऐं हाणे नौशर फिरोज़ नवाब शाह मटियारी खां पोइ खैरपुर ऐं सखर ताईं जांच जो दायरो नैब वधाए छॾियो आहे। ज़मीनूं किथे किथे ख़रीद कयूं वयूं ऐं केतिरी रक़म मिली, केतिरी रक़म ख़र्च कई वई, समूरा तफ़सील नैब कमिश्नर सखर खां घुरी वरिता आहिनि। M6 सखर हैदराबाद मोटरवे प्रोजेक्ट में अरबें रुपयनि जी करप्शन साम्हूं अचण बाद नैब तहरुक में अची वियो आहे। नैब करप्शन जो नोटिस वठंदे मेगा स्कैंडल जी जांच जो दायरो सखर ऐं खैरपुर ज़िलनि ताईं वधाए छॾियो। नैब सखर जे डायरेक्टर कमिश्नर सखर खां मोटरवे लाइ ज़मीन जी ख़रीदारी ऐं NH खां मिलियल पैसनि जी वसूली जा तफ़सील घुरी वरिता। M6 मोटरवे प्रोजेक्ट जे लाइ सखर ऐं खैरपुर ज़िलनि में हेल ताईं केतिरी ज़मीन ख़रीद कई वई आहे, केतिरी रक़म NH खां मुंतक़िल थी ऐं इहा रक़म किथे ख़र्च कई वई, समूरा तफ़सील घुरिया विया आहिनि। नैब सखर पारां 28 नवंबर ताईं कमिश्नर सखर के समूरा तफ़सील फराहम करण जी हिदायत कई वई आहे। DC नौशर फिरोज़ इन हवाले सां इहो मामलो जॾहिं साम्हूं आयो त फ़रार थियल आहे। अॻूणे मटियारी जे DC खे गिरफ़्तार कयो वियो, जांच जारी आहे। हाणे नैब इन मामले जी जांच जो दायरो सखर ऐं खैरपुर ताईं वधाए छॾियो आहे। तफ़सील मालूम कयूं था सखर मां फारूक सुमरो खां। फारूक, वधीक आगाह कजो। बिल्कुल, मोटरवे M6 करप्शन स्कैंडल में एंटी करप्शन FIA खां पोइ नैब भी जांच शुरू करे छॾी आहे। DG नैब सखर पारां मोटरवे लाइ ज़मीन जी ख़रीदारी में अॻूणे DC नौशर फिरोज़ ताशकीन आलम जे मुबैना फ़रार थियनि करप्शन वारे मामले जो नोटिस वठण खां पोइ कमिश्नर सखर डिवीज़न खां मोटरवे जा जेके तफ़सील आहिनि, जेको सखर ऐं खैरपुर मां गुज़रे थो पियो, उन जा तफ़सील तलब करे वरिता आहिनि। इन हवाले सां DG नैब सखर पारां जेको लेटर जारी कयो आहे कमिश्नर सखर डिवीज़न मां, कमिश्नर सखर डिवीज़न खे, हुन में ॼाणायो वियो आहे त इन जी इंक्वायरी हलंदड़ ऐं 28 जेको नवंबर आहे उन ताईं असांखे जेके समूरा डिटेल आहिनि मोटरवे जा उहे प्रोवाइड कया वञनि, जंहिंमें पेमेंट जेका NH खां पेमेंट रिसीव कई वई आहे उन जो जेको सॼा तफ़सील आहिनि, नोटिफिकेशन आहे या जॉइंट जेका सर्वे कराई वई आहे, अवार्ड जेको पास कयो वियो आहे, इन समेत जेका भी उन जी रिक्वायरमेंट आहे ज़मीन जी, ज़मीन किथां गुज़रे, सखर खैरपुर जे कहिड़नि कहिड़े इलाइक़नि मां गुज़रे थी वई, NH उन जी मद में केतिरी रक़म जेका आहे जारी कई आहे, उन जा समूरा जेके डिटेल आहिनि उहे कमिश्नर सखर डिवीज़न खां 28 नवंबर ताईं नैब पारां ये घुराया विया आहिनि। इन हवाले सां खेसि पाबंद कयो आहे त समूरा जेके डिटेल आहिनि उहे खैन ॾिना वञनि, छो जो हैदराबाद खां सखर जेको ठहंदड़ मोटरवे आहे M6 मोटरवे, उन में मटियारी ऐं नौशर फिरोज़ वारनि जो डिप्टी कमिश्नर जी इन्वॉल्वमेंट जेका साम्हूं आई, रेवेन्यू अमलदारनि जी करप्शन साम्हूं आई, जंहिंखां पोइ FIA एंटी करप्शन भी इन मामलनि जी जांच करे पई। हाणे जेका आहे नैब पारां भी इन मामले जी जेका जांच आहे उहा शुरू कई वई आहे ऐं कमिश्नर सखर डिवीज़न खां NH जो सखर खैरपुर मां जेको NH खां वरितल रिकॉर्ड आहे या NH खां वरितल पेमेंट आहे, उहा समूरी जो रिकॉर्ड आहे उहो कमिश्नर सखर डिवीज़न खां नैब पारां तलब कयो वियो आहे। जी, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ फारूक।